ॻाल्हाइणो पवंदो। बाक़ी जेको सोशल मीडिया में हले पियो कुझु ॾींहं अॻु में त असल में तो तव्हां ॾिठो हुजे त परिते जो जेको आहे ॻोजड़ी जेको आहे मस्जिद उते आहे असांजी चेकिंग का इंफॉर्मेशन ई त 125 ते को लोफर हुनखे का मनशात खणी ईंदा। पोइ मां उते चेकिंग लॻाई उते ई आहे 125 गाॾी परे खां पई अचे स्पीड में। हाणे उते ख़बर ई न आहे त हुया केरु। पोइ त मां त दोस्तनि खे चयोसीं त बाबा जो जेकॾहिं अहिड़ी शइ असां खां थी आहे इहे छोकिरा आहिनि केर बि आहिनि त पोइ असां हाणे माज़रत कंदासीं बाबा असांखे त पर अॼु तक उहा ख़बर बि कंहिंखे कोन्हे त माण्हू हुया केरु। ॾोहारी आहे लोफर आहे धाड़ेल आहे आया काॾे विया काॾे पोइ इहो हले अलाह ख़ैर कंदो। इहो थोरा इशूज़ थींदा रहंदा आहिनि ऐं इंसान खे ग़लती जो हिकिड़ो घर हूंदो आहे। बाक़ी अलाह पाक बहितर कयो आहे ओवरऑल जेको आहे असांजो माहौल सुठो हले थो ठीकु हले थो इनशाला मनशा ते बि असां हिकु कंदासीं। बाक़ी हिकिड़े शोशे खे वठणु ऐं जंहिंजी तव्हांखे ख़बर बि न आहे त आहे केरु। को हाणे काफ़ी को माण्हू नाराज़ आहिनि को आकड़ा पर्ची ते नाराज़ आहे को मनशा ते नाराज़ आहे को फांसी जे अॾनि ते नाराज़ आहे। पोइ हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा होसा कावड़ा बि आहिनि जेको करे न सघनि पिया पर को मौक़े जे तलाश में हूंदो आहे। बहरहाल पोइ बि जेकॾहिं को कंहिं दोस्त केरु के आहे त चवनि था त छोकिरा फलाणा टीला या शहर जा के मौजूदु हुया त असां हुन सां माज़रत बि खणण लाइ बि तयारु थींदासीं त बाबा कहिड़ो मसइलो न आहे न को असां अहिड़ी का शइ सोची पहिरें हुई त पर दोस्त चवनि था त असांखे पाण ख़बर न आहे त हुया केरु। हाणे हुया केरु त मूंखे बि ख़बर न आहे त केरु आहे। पोइ जंहिंखे को सुञाणे बि कोन थो पर उनजी मालिकी थिए थी चलो अलाह सभु खे ख़ुशि रखंदो पोइ बि पर असां त न सभु